मुखे गिरफ्तार कयो वयो ऐं पुलिस मुखे खयो जेको असांजी छोकरी ने खयो उन्हनि के हिन सरदार शाह सां मिलन भी कोन उन माण्हू असांखे अॻुवाट चई विया आहिनि त मन ॻाल्हाइजो न साईं जे साम्हूं ऐं जेको सरदार शाह साईं आयो त असांजे मथे हथ सोलो कोन रखियो न असां सही ॻाल्हाइणो हो जेको इहो ईअं मसलो जेको हुननि जे घर वियो हुननि सां मिली आयो उहे बि हुननि जा ई माण्हू आहिनि उन्हनि सां मिली आयो उन ई अजरक पाराई उन्हनि ई नारा आया आहिनि असां कोन आया आहिनि उन्हनि जा नारा छो त असां सां गॾु जेके हुआ त असांखे ख़बर आहे त केरु हो असां सां गॾु लाल माली साहब जेको आहे न सोलंकी सरदार सोलंकी वो असां सां गॾु हो राति जो असांखे उन्हनि ई विहारियो घर में ऐं हू चई वियो सरदार शाह त मुंहिंजा माण्हू आहे मुंहिंजे माण्हुनि छॾायो आहे अव्हांखे विहारियो असांजे घर में उहो त असांखे ई ख़बर आहे केरु असांखे विहारे वियो या केरु कोन विहारे वियो आहे जेॾी महिल सरदार शाह असांजा माण्हू विया असां न्याणियूं वियूं हुईसीं त तॾहिं असांजो फ़ैसिलो छो कोन कयो सरदार शाह अॼु एतिरा ॾींहंनि खां पोइ आयो पूरी सिंध थी वई आहे उन खां पोइ आयो आहे त माना ई चइबो त अव्हांखे ॿियो प्लाट ॾींदोसि प्लाट असांखे ॿियो छो खपे असांखे को प्लाट कोन थो खपे हिन जो असांखे खपे त असां इज़त कंहिंजे प्लाट ते वयूं असांजे प्लाट ते वयूं असांखे इहो ई खपे कागर असांखे इन्हनि जा खपनि असांखे ॿियो कुझु बि कोन थो खपे हिन जो ॿियो असांखे फ़ैसिलो असांखे को कोन थो खपे फ़ैसिलो ईद खां पोइ छो इज़त असां हींअर वयूं आहिनि जॾहिं असांखे पुलिस में खणी विया तॾहिं किॾा वियो सरदार शाह आमिर अली शाह वेठो सरफराज अली शाह वेठो उहे किॾा विया हुआ पाण त वियो हली वियो ॿिया त वेठा हुआ न हुनजा माण्हू हुआ न हुनजी पार्टी जा हुआ न उहे छो कोन आया आहिनि अॼु तक उन्हनि त असांखे पुछियो तक कोन्हे त छा आहे छा न आहे।